खुशबू खुशबू पुट खुशबू पुट सोनी किथे आहे? अञा ताईं त उहो पंहिंजे कमरे में आहे। तव्हांजी लाडली आराम कंदी हूंदी। छो कॉलेज न वेंदी छा? तव्हांखे त ख़बर आहे हू मूडी आहे। जॾहिं मूड थींदो अथसि त कॉलेज वेंदी आहे, जे न त न वेंदी आहे। बिल्कुलु पंहिंजी माउ ते वई आहे। हुनजी माउ बि न वांगुरु मूडी हूंदी। बाबा तव्हांजे लाड प्यार हुनखे मथे ते चाढ़े छॾियो आहे। कॾहिं कॾहिं त हू मुंहिंजो बि चयो नथी मञे। बाबा अञा हू मैच्योर न आहे, चवण वठंदी, पर थोरो तूं प्यार मोहबत सां हुनखे सम्झाए। बाबा मां त चवां थी तव्हां हुनखे सम्झायो त गुज़रियल वक़्तु वापसि कोन ईंदो आहे। हू हर क्लास में फर्स्ट पोजीशन ईंदी आहे। ईअं न थिए जो हिन साल हूअ पंहिंजी पोजीशन विञाए वई। पढ़ाई जे मामले में त हू बिल्कुलु मूं ते वई आहे। मूंखे ख़बर आहे उहो ज़हीन आहे ऐं मूंखे यकीन आहे त हू हिन भेरे कॉलेज में पोजीशन खणी ईंदी। पर पुट तूं हुनखे थोरो प्यार मोहबत सां सम्झा। जेकॾहिं तूं हुनजी वॾी भेण थी हुन ते दामान रखंदी हू कोन सम्झंदी। मतलब त तव्हां बि मथे ते चाढ़ियोसि ऐं मां बि, ईअं न? ओहो अॼु त मुंहिंजो पुट मूंसां वकीलनि वारा सुवाल जवाब पियो करे। ठीकु आहे पुट, तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे। मां हाणे ऑफिस थो हलां, ठीकु आहे? देरि पई थिए, पर तूं थोरो प्यार मोहबत सां सम्झाइसि। ॿियो ख़बर मंज़र पुट निंड मां न उथिया छा? न उथियो आहे, फ्रेश थियण वियो हूंदो। अरे तव्हां ई मंज़र खे सम्झायो। सॼो ॾींहुं घर में वांदो वेठो आहे। असां सां गॾु ऑफिस हलंदो, असांजो हथ बि वंटराईंदो। मूं त 2-3 दफ़ा चयो त मां, मूंखे त कोई जवाब ई नथो ॾे। जेकॾहिं हुनखे बिज़नेस में इंट्रेस्ट न आहे त पोइ हुनखां पुछा था कयूं त को ॿियो कमु करणु चाहे थो त उहो करायूंसि। अदा मुंहिंजी सलाह त आहे त हुनजी शादी करायो। बिज़नेस में पाण इंट्रेस्ट थी वेंदुसि। बिल्कुलु ठीकु थी चवे। जीअं नौमान तोसां शादी करण खां पोइ बिल्कुलु ठीकु थी विया, ईअं हू बि बिल्कुलु ठीकु थी वेंदो। छा ॻाल्हि आहे? कहिड़ी ॻाल्हि दाख़िलो मूंखे बि ॿुधायो। ख़ुशि था थियनि त मंज़र हाणे वॾो थी विया ऐं हाणे तोखे बि मूं वांगुरु गिरफ़्तार कराइण था चाहिनि। अच्छा हाणे थाणो आहे इंस्पेक्टर, तूं पाण ई पंहिंजी मर्ज़ी ते ॿुधाईंदे या नताशा खे चऊं त तुंहिंजे लाइ को ठाहू को इंस्पेक्टर हथ करे। माशाअल्लाह शहज़ादो आहे मुंहिंजो पुटु, हथ मथे करे। वॾनि वॾनि ऐं सुठियुनि फैमिलियुनि मां रिश्ता पाण ई घर हली ईंदा। लॻे थो तव्हां मूंखे चांहि पीअण बि न ॾींदव। मां चांहि वञी ॿाहिरि सोनी, ओ सोनी, छॾियो आपी। सोनी, सोनी उठ, मुंहिंजी भेण चांहि पी। सोनी, डैडी वियो ऑफिस? हा डैडी त ऑफिस वियो। तुंहिंजे बारे में पुछे पियो। मां चयोमांसि त तव्हांजी लाडली अञा ताईं निंड पई आहे। वो डैडी नाराज तो कोन थियो न? अञा नाराज न थींदो। ऐं हा मूंखे चयईं त मुंहिंजे बदिरां सम्झाईंदासि त सुधरी वञे। ऐं हा पढ़ाईअ जे मामले में कोई बि कॉम्प्रोमाइज़ न थींदो। ऐं बाबा चयो त मूंखे हर हाल में फर्स्ट पोजीशन खपे। इहो सभु कुझु डैडी चयो या तव्हां पंहिंजी तरफ़ां पिया ऐड कयो? सॉरी, मूंखे ऐड करण जी ज़रूरत कोन्हे का। तूं फ्रेश थी ऐं चांहि पी त मां अचां थी। फुर्सत मिली साईं जन के कॉल करण दी। बस हाणे ही फ्री थी आहियां। सुठो तो जो फोन कई, मूंखे भी ॾाढी याद पई अचे। छो याद पई कयो भला? सिक लगी हुई साईं जन जी। सोचम त अॼु किथे मिली था वठूं ऐं साईं जन जो दीदार था करे वठूं ऐं पोइ वरी कंहिं सुठे रेस्टोरेंट ते लंच था कयूं। मतां वरी पोइ टाइम मिले या न। छो मुल्क खां ॿाहिरि तूं वञी छा? न असल में ॻाल्हि इहा आहे त नोमान साहब बाबा जो सॼो बिज़नेस अकेलो संभाले वेठो आहे
सो हाणे उहे चवनि था त उन्हनि जी हेल्प कयां। त पोइ वञेसि न। यार तोखे त ख़बर आहे उते ऑफिस जे माहौल में तोसां कचहरियूं कीअं करे सघंदुसि। मूंसां कचहरी एॾी ज़रूरी आहे छा? ॿियो न त तोसां मिलण ऐं ॻाल्हाइण खां सवाइ वक़्तु गुज़रंदो ई कोन्हे। ज़िंदगी सिर्फ़ वक़्तु गुज़ारण जो नालो न आहे, कुझु करे ॾेखारण जो नालो ज़िंदगी आहे। चङो चङो हाणे फ़लसफ़ा पंहिंजो पाण वटि रख। इहो ॿुधाए त अॼु मिलण लाइ अचें थी या न? सॉरी, अॼु मां घर खां ॿाहिरि नथी निकिरी सघां। भला मां तुंहिंजे घर अचां? न न न। छो छो छो? सोनी कॉलेज न आहे वई, उहा घर में आहे ऐं थी सघे थो त मां तोसां घणो फोन ते बि न ॻाल्हाए सघां। सॼो मूड ख़राब करे छॾी यार। ॾाढी सिक लॻी आहे तुंहिंजी। ॾिस तूं बहानो कर ॿाहिरि निकिरी अच। अञा हिन सिक खे कुझु वक़्तु बाद त जीअं वधी वण थी पोइ पाण उन वण जी छांव में मिलंदासीं। अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, मुंहिंजो छा थींदो अॼु जो? हिननि माइनि जो वॾे में वॾो मसइलो इहो आहे त पूरी ॻाल्हि ॿुधंदी कोन्हे। मंजर चाची मंजर तोसां ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं अथमि। तोखे ख़बर आहे तव्हां मूंखे इहो ई चवंदा मंजर तूं हाणे वॾो थी वियो आहीं, तुंहिंजी शादी करणु घुरिजे, ईअं न? या का ॿी ॻाल्हि आहे त मूंखे ॿुधायो।